ڪرمپور ڳوٺ محمد رمضان بجاراڻي में محمद शाबान बजाराणी अली नवाज़ बजाराणी शाहनवाज़ बजाराणी जे मरहूम वालिद मोहम्मद रमज़ान बजाराणी जे चालीहे जी दुआ जे मौक़े ते ॻोठ जी मस्जिद में इफ्तारी एहतमाम कयो वियो। मौलवी रहमतुल्लाह उगाई क़ुरान ऐं सुन्नत जी रोशनी में दीन दुनिया रोज़े ऐं निमाज़ जी अहमियत ऐं फज़ीलत बयानु कई। ॿिए तरफ़ मरहूम जे रूह जे ईसाले सवाब लाइ दुआ पिणु घुरी वई। आख़िर में मरहूम मोहम्मद रमज़ान बजाराणी जे चालीहे ऐं इफ्तारी जी दुआ में शरीक मरहूम जे दोस्तनि अज़ीज़नि ऐं इलाइक़े वासियुनि खे इफ्तारी कराई वई।